जी नाज़रीन, कोट गुलाम थाने ते बदली थी आयल SHO इम्तियाज़ थेबो चार्ज संभालण खां पोइ मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मावा, गुटको ऐं हिन में इस्तेमालु थींदड़ केमिकल ऐं ॿियो सामान बरामद करे ॿिनि जवाबदारनि ज़ुबैर राजपूत ऐं हसन ख़िलाफ़ केस दाख़िल करे मावो गुटको ठाहींदड़ मुख्य जवाबदार ज़ुबैर राजपूत खे गिरफ़्तार करे लाकअप कयो आहे ऐं हसन नाले हिकु जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी वियो आहे। ॿिए तरफ़ गिरफ़्तार थियल जवाबदार ऐं SHO कोट गुलाम इम्तियाज़ थेबो इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सर तव्हांजी रात जेके मंशियात के खिलाफ़ जो गुटको मावे की कार्रवाई है तो उनमें तव्हां कहिड़े जवाबदार के गिरफ़्तार किया है? मुख्य जवाबदार ज़ुबैर उन्हें गिरफ़्तार किया जिन्हें माना मावो ऐं गुटको काफ़ी मिक़दार में सां मिलियो आहे जेकी पूरी माना जेको आहे पठी टाइप हुई जंहिंमें टब ऐं सामान समेत असांखे माण्हू गिरफ़्तार थियो जेके हुन सां गॾु ॿिया शामिल हुआ जेके टे जवाबदार मुख्य जवाबदार टे जवाबदार फ़रार थी विया हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार कयो। सर जेके मंशियात खिलाफ़ इंशाल्लाह तव्हां अॼु ही चार्ज वरितो है तो ये कार्रवाइयों जारी रहंदियूं या माज़ी वांगर जेको है जेको जारी न रह सघंदियूं जीअं पहिरीं थी वेंदो आहे? न इंशाल्लाह जेके असांजी ऑफिसर जी पॉलिसी है जेके SSP असांजी पॉलिसी है उन पॉलिसी के मुताबिक़ हलंदासीं ऐं ॾोहारियुनि खे मंशा के खिलाफ़ सख्त कार्रवाई कंदा। नाम है आपका? आपको किस केस में गिरफ्तार किया? गुटका मावा। तो गुटका मावा आपके पास काफ़ी मिकदार में निकला है? नहीं, खाना खा रहा था आगे जाए मुझे चला। तो आपको गुटखा नहीं मिला? आपसे गुटखा नहीं मिला तो इन्होंने जो फिर इसका मतलब झूठी FIR काट रही है आप पे? अच्छा, तो नहीं वैसे तो शहर में भी ये बातें गर्दिश कर रही हैं कि आप जो है बड़ी मिकदार में जो है सप्लाई करते हैं मावे की, इसमें क्या सदाकत है? लोगों की बातें भाई लोग बात करते हैं बातों में। अच्छा, वैसे आप क्या काम करते हो? कोट गुलाम मोहम्मद गुटको मावो ऐं 2100 सफ़ीना जे करे हिकिड़ो मंशियात जो गढ़ बणियल आहे ऐं जंहिंजे करे कोट गुलाम तालुके में 1 डज़न खां वधीक कैंसर विगे माण्हू फौत थी चुका आहिनि। हाँ नए SHO जेको हींअर ई हाल ही में तैनात थियो है कोट गुलाम में, ॾिसूं था त हीअ जेको आहे गुटके मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ पंहिंजी कार्रवाइयूं जारी रखे थो या इनखे ये कार्रवाइयूं आर्जी साबित थियनि थियूं। अकबर अली राजपूत, इबरत न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।